नाज़िन अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिया जावेद जमायत इस्लाम जे अमीर हाफ़िज़ नईम जे बयान ते रद्दअमल ॾींदे चयो आहे त हाफ़िज़ साहब पंहिंजी मर्ज़ी जा नतीजा न मिलण ते रियासत खां ख़ुशि नाहे। पंहिंजे जारी कयल बयान में सादिया जावेद चयो आहे त जमायत इस्लामी पंहिंजनि टाउननि मां रिकॉर्ड टैक्स वसूली बाबति ॿियनि ते तनक़ीद शुरू करे छॾींदा आहिनि। ई चालान सिस्टम लागू थियण बाद शहर में ट्रैफ़िक हादसनि में घटिताई ऐं ट्रैफ़िक जे मामलनि में वाज़े बहितरी आई आहे, जंहिं ते जमायत इस्लामी खे ॾुख आहे। हिन चयो त जमायत इस्लामी जो तर्ज़ अमल सियासी न पर हू पंहिंजी मर्ज़ी जो निज़ाम लॻाइणु चाहे थी। जमायत इस्लामी जो असल मसइलो कानून जे अमल दरामदी, पासदारी ऐं कराची जी बहितरी आहे। जमायत इस्लामी बयानबाज़ी जी सियासत में ज़िंदा रहण लाइ इशूज़ जी मोहताज आहे। नाज़िन अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिया जावेद जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम जे बयान ते रद्दअमल ॾींदे चयो आहे त हाफ़िज़ साहब पंहिंजी मर्ज़ी जा नतीजा न मिलण ते रियासत खां ख़ुशि नाहे। पंहिंजे जारी कयल बयान में सादिया जावेद चयो आहे त जमायत इस्लामी पंहिंजनि टाउननि मां रिकॉर्ड टैक्स वसूली बाबति ॿियनि ते तनक़ीद शुरू करे छॾींदी आहे। ई चालान सिस्टम लागू थियण बाद शहर में ट्रैफ़िक हादसनि में घटिताई ऐं ट्रैफ़िक जे मामलनि में वाज़े बहितरी आई आहे, जंहिं ते जमायत इस्लामी खे ॾुख आहे। इन चयो त जमायत इस्लामी जो तर्ज़ अमल सियासी न पर हू पंहिंजी मर्ज़ी जो निज़ाम लॻाइणु चाहे थी। जमायत इस्लामी जो असल मसइलो कानून जी अमल दरामदी, पासदारी ऐं कराची जी बहितरी आहे। जमायत इस्लामी बयानबाज़ी जी सियासत में ज़िंदा रहण लाइ इशूज़ जी मोहताज आहे।